यार भाई एक गिटी जॾहिं ॿी गिटी में असांजो पाड़े जो घर आहे पुलिस वारे माईअ खे चयो तव्हां वाहिद बहादुर औरत आहियो जंहिं तरीक़े सां तव्हां चोर खे पकड़े कुटियो आहे न चङो भलो मर्द हुनखे नथो कुटे सघे माई चयसि असल में मूंखे ख़बर न हुई त उहो चोर हो मां सम्झो मुंहिंजो मुड़ुसु देरि सां आयो आहे तॾहिं शुरू थी वई हमरा के दिल में सूर पियो ज़ाल खे चई तकड़ में एम्बुलेंस खे फोन कर लाइ छा तो हार्ट अटैक थियो आहे माई खे ॻाल्हि सम्झ में न आई उन टाइम हुन मुड़ुस जी मोबाइल खणी चई तव्हांजो कोड छा आहे ॿुधायो कोड जो ॿुधी करे हुन चयो हाणे कुझु बहितर महसूस थो कयां बसि छॾेसि शेक्सपियर चयो त जेकॾहिं माण्हू पंहिंजी ग़लती ते पाण खिलंदो आहे त उनजी ज़िंदगी वधी वेंदी आहे पाण वारे चाचे खे इहा ॻाल्हि ॿुधायूं उन ख़बर छा चयो पर जेकॾहिं माण्हू पंहिंजी ज़ाल जी ग़लती ते खिलंदो आहे त उनजी ज़िंदगी घटिजी वेंदी आहे हिकिड़े अमरा फेसबुक ते पोस्ट रखी जंहिंमें पंछी बन के उड़ता फिरूं हवाओं में ज़ाल जो ई कमेंट आयुसि ज़मीन ते जॾहिं लहे त ॿारनि जा पेपर वठी अचिजांइ अज मोमो बचो तमाम अरे ॾुख जी ख़बर ॿुधाई तोखे ख़ुशी न थी मां बची वई छा थियो छा बाबा जे परियों जेको ॻोठ हुयो न हा इन जेको कराची जे परियों ॻोठ जो सचलाल आहे कहिड़ो हा एॾे ई बाबा एॾी माखी बीठी हुजे माखी जीअं जो बीठी हुजे केॾी माखी माखी अथई वण ते चए थो अजीब ॻाल्हि की चए थो हेॾी हेॾो त पादर थींदो माखी त न थींदी हा ठीकु आहे सही माच भॼी आहे माखी लाई तो पोइ मानी सां खाईंदासीं खट विझी सही जीअं जो मां मथे वण ते खजीअ ते चढ़ा पियो अध ते पुगुम ॾेंबू आयो मूंखे चई मूंखे सम्झाए चई न मां चयो ख़ुदा में थोरी मां पहिरियों ई चवंदो आहियां इंसान न आहे जानवरनि जी ॿोली सम्झे थो हुनजो सम्झी वियो मां चयो इग्नोर कयो मां हल हलो लाइटासीं छो कुदरती आहे मथे जो वियमि त ॿी नंढड़ी माखी उनखे माखी तो लाइ विॼायो थो था समझी माना असांजूं मायूं त पर जी ॻाल्हि आहे माखियुनि जूं मायूं बि नाराज़ वॾो सरदार आहे इहो माखो या कुतो जीअं जो हुन माखीअ में हीअ जो हथु विझां सत डंगी जेके न हूंदा नी ॻाढ़ा उनजो जीअं जो डंग हयो तुंहिंजो चाचो ईअं उॾड़ंदो थो अचे बसि हिकिड़ो थका थियो जेको मुंहिंजी अखि खुली अस्पताल मां चयोमांसि मां काथे आहियां हुन चयो त तूं एमरजेंसीअ में मां चयोमांसि आयो त माखी लाहिणो हुयो काथे पहुतो त अहिड़ो न मूंखां माखी लाहे सघियो हॾी भॼी पई बची वियुमि माखी त हथु कयो हॾी भॼी पई बची वियो माण्हू आहियूं बाक़ी झट खां पोइ मथां मां फुंडजी वञा मुंहुं अखियूं वाट पाड़े जो असांजो अब्दुल रहमान खान आहे प्रोफेसर आहे मूं वटि हिते अचो वेठो मूंखे चई त यार हैदर तूं बि माशाल्लाह पढ़ियल लिखियल आहीं जहालत ते रोशनी त विझ मूंखे ॿी ॻाल्हि सम्झ में न आई मोबाइल खई हिन मथां टार्च ॿारे छॾी हे बि एॾो वीचारो सियाणो आहे हे असुल में इंजीनियर आहे गटर ॾिसी करे सिंगंदो आहे पोइ ॿुधाईंदो आहे त लाइन काथे बंदि आहे रोज़ घर में बादाम ऐं खाजू जेके आहिनि उहे खणी पियो अचे मां परेशान थी वियुमि बादाम खाजू ड्राई फ्रूट ऐं हे ग़रीब हिन जो छा वञे पुछा की मां काढंदो हाणे चई छो हिकिड़ी माई मूं ते आशिक़ थी पई आहे उहा मूंखे ॾींदी आहे मां चयो माई तो ते आशिक़ थी आहे तोखे ड्राई फ्रूट थी ॾे मां लिखी ॾिठो ख़बर पई 90 साल जी हिकिड़ी कुराड़ी वीचारी हीअं करे हली करे हिनखे थैली ॾे पई हिन वरिती हुन थैली हे हले पियो मां माई खां पुछो मां चयो अम्मा हे ड्राई फ्रूट खाजा ऐं बादाम तूं हिनखे छो थी ॾे चई अब्बा ॾंद त हाणे बचा न आहिनि चूसे चूसे फिटी करण खां बहितर आहे हिनखे ॾेई छॾींदी
हे जीअं हाणे माखी तां किरियो आहे त बची वियो आहे न, वरी हिनजी हयाती आहे। एक्सीडेंट थियुसि, डॉक्टर ॾे वियो, पर ख़तरनाक एक्सीडेंट, बचा थी वियुसि, वरी हिते थोरो धकु लॻुसि, डॉक्टर पटी ॿधसि, पर पोइ बि ॾके पियो, ॾक ॾकां डॉक्टर पुछियो हाणे त बची वियो, हाणे छो थो ॾके? चवनि मसइलो इहो आहे जंहिं ट्रक सां एक्सीडेंट थियो आहे हुन ते लिखियलु आहे ज़िंदगी रही तो फिर मिलेंगे। हिकु दफ़ो पहिरियों दफ़ो जहाज़ में चढ़ियो, जहाज़ में जीअं चढ़ियो त वेठो उॾरे पियो, एरोसिस आयसि, चई तव्हांखे असांजो माहौल कीअं लॻो जहाज़ जो? हिन चयो घर जैसो आहे, घर वांगुरु ई आहे। चए उहो कीअं? चए घर में बि कोई इज़त न कंदो आहे, हिते बि कोई अहिड़े क़िस्म जा माण्हू हूंदा अथव तयार भाई, तव्हां अक्सर ॾिठा हूंदा, पाड़े वारे जो कुकुड़ चोरी करे ॿिए ॾींहं ते उनजे ई भरिसां हुन सां गॾु बीह चवंदा कल्ह हिते त बीठो, मां बि ॾिठो। हिन मूं कुकड़ वरिती, कुकड़ यकदमि सुबुह जो 2 अंडा ॾिना, कुकड़ खे ॾिसी करे चवे थो वॾी ॻाल्हि आहे, उनखे सम्झाए थो वॾी ॻाल्हि आहे, डबल सिम हणाई थी मूंखे ॿुधायो न। हाणे ॻाल्हि ॿुध, तव्हां भई तव्हांखे ख़बर आहे हिनजे प्रकारनि जी, मां हिन सां सॼो ॾींहुं ॻाल्हाईंदुसि न त हे उहो ई कुते जे पुछ वारो हिन जो हिसाब किताब आहे। Oh, excuse me, don't touch me. कुते जो नालो क्यों? आई थिंक डोंट टच मी। हिन में एॾियूं हिकिड़ियूं बदफज़ीलत वारियूं आदतूं आहिनि। हाणे मूं वटि महिमान अचण वारा आहिनि, तव्हांखे ख़बर आहे त मूं वटि जेके महिमान अचनि था उहे केॾा क़ाबिल एतिराम हूंदा आहिनि, हिकिड़ा शोबिज़ जा हिकिड़ा स्टार अचनि था मूं वटि, हिन जूं इहे बदफज़ीलतूं, इन जे करे तव्हां सभु 2 मिंट रुगो हिते बर्दाश्त कयो। मां हिन जो अॼु जेको अशर कंदुमि, छो जो हर दफ़े सदाईं महिमान बेइज़ती थो करे। न साईं, सदाईं बेइज़ती थींदी आहे, सदाईं।